अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद करियां थो सब दोस्त ठीक ठाक ऐं ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों मां अॼु तव्हां सां ॻाल्हि करण वारो आहियां तकरार ड्रामे जे बारे में। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते न हुआ त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। रेस नवाब खान पूरी कोशिशि कंदो सिजाल खान सां ठाव करण जी, पर सिजाल खान रेस नवाब खान सां ठाव कोन कंदो ऐं सिजाल खान सलीम जो कातलनि खे ॻोरे हथु कंदो। उन्ही खां पोइ रेस ॾींदो रेस नवाब खान खे टांडा ऐं रेस नवाब खान हाशू खे फड़काईंदो त तूं मीर खे मार ऐं तूं मीर खे पंहिंजो संग न ॾे। ऐं पोइ हाशू रेस नवाब खान जे चवण में अची वेंदो। पोइ मीर खे जवाबु ॾेई वेंदो ऐं मीर खे पोइ जवाबु ॾेई छॾींदो। ऐं तव्हां ॾिसी चुका आहियो त मूंसां हाणे ड्रामे में अची चुको आहे। मूंसां ऐं दरिया खान हाणे राति घर अची वेंदा। पोइ ॾींदा रेस नवाब खान खे मुंहुं, हाणे ॾींदा रेस नवाब खान खे टांडा ऐं मूंसां ईंदो त सभ खां पहिरियां हाशू खे मारण जी कोशिशि कंदो ऐं उन खां पोइ मीर खे मारण जी कोशिशि कंदो, पर मीर खे मारे कोन सघंदो। बाक़ी हाशू खे ते पूरो ज़ोर लॻाईंदो मारण जी ऐं हाशू पंहिंजी भेण जी शादी कराइण में पूरी कोशिशि कंदो ऐं उन खां पोइ लीमो अची वेंदो। पोइ लीमो इनकार करे छॾींदो इन शादी में। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।